नासिन कराची में उत्तर ज़िले जे 3 सब डिवीज़न में कोरोना जा केस वधण सबब माइक्रो स्मार्ट लॉकडाउन लागू कयो वियो आहे। नॉर्थ कराची, नॉर्थ नाज़िमाबाद ऐं लियाकताबाद जी यूसीज़ में लॉकडाउन कयो वियो आहे। मुतासिर इलाइक़नि में माण्हुनि जी अचवञ ते पाबंदी लॻाई वई आहे। मास्क पाइण लाज़मी करार ॾिनो वियो आहे। नाज़िन कराची में उत्तर ज़िले जा 3 सब डिवीज़न में कोरोना जा केस वधण सबब माइक्रो स्मार्ट लॉकडाउन लागू कयो वियो आहे। नॉर्थ कराची, नॉर्थ नाज़िमाबाद ऐं लियाकताबाद जी यूसीज़ में लॉकडाउन कयो वियो आहे। मुतासिर इलाइक़नि में माण्हुनि जी अचवञ ते पाबंदी लॻाई वई आहे। मास्क पाइण लाज़मी करार ॾिनो वियो आहे। नाज़िन अहम ख़बर हिकु दफ़ो ॿीहर अव्हां खे अपडेट कंदा हलूं त कराची में उत्तर ज़िले जे 3 सब डिवीज़न में कोरोना जा केस वधण सबब माइक्रो स्मार्ट लॉकडाउन लागू कयो वियो आहे। नॉर्थ कराची, नॉर्थ नाज़िमाबाद ऐं लियाकताबाद जी यूसीज़ में लॉकडाउन कयो वियो आहे। मुतासिर इलाइक़नि में माण्हुनि जी अचवञ ते पाबंदी लॻाई वई आहे। मास्क पाइण लाज़मी करार ॾिनो वियो आहे।